अॼु असां जेको आहे सो हिन केस में अपियर थिया हुआसीं शहदादपुर वारे। मूं चयो त तमामु घणा दोस्त हिन लाइ तो दोस्तनि जो ख़्यालु आहे त असां उनखे ॿुधायूं त थियो छा आहे या केस जी अपडेट छा आहे, उन हवाले सां मुंहिंजो दोस्तनि खे ॿुधायूं। असांजो पहिरियों त चवणु इहो हो त जेकॾहिं जेका FIR लॉन्च थियल आहे उन में कम अज़ कम जेका लीगल पोज़ीशन आहे उहा बि आहे त एॾे प्रोशर में एॾी पुलिस उन्हनि खे वठी अचे त अहिड़े प्रेशर्स में क़ाबिल स्टेटमेंट न थींदी आहे ऐं स्टेटमेंट थियण बि न घुरिजे। सम्झो था त उहो जेको आहे सो ज़ाहिर आहे हिकिड़ो समाज जो प्रेशर हूंदो आहे, उहो ज़ाहिरनि खणी नज़र न अचे पर ईंदो आहे त उनखे जेको लॉ जे अंदरि रिफ्रेश थियण जो कॉन्सेप्ट बि आहे, रिफ्रेश उन जो इहो ई सबबु आहे त उन में उनखे एतिरो टाइम ॾिनो वञे त जीअं उहो पंहिंजी फ्री विल फ्री कंसेंट सां पंहिंजी स्टेटमेंट ॾेई सघे। त उन लाइ असांजो चवणो हो त हिन में जेको आहे सो फ़िलहालु कंहिं भला सेफ कस्टडी में उन्हनि खे एटलीस्ट रखियो वञे, जीअं उन्हनि जी कस्टडी अचे त उहा सेफ कस्टडी मां अचे ऐं इंडिपेंडेंट इदारे जे तरफ़ खां अचे ऐं ताकी उन्हनि जी स्टेटमेंट फ्री फेयर ऐं जेको आहे सो विथ फ्री कंसेंट हुजे। बहरहाल 164 जी स्टेटमेंट जे जो पंहिंजो ओपिनियन आहे उन जे मुताबिक़ थियणु घुरिजे ऐं उन 164 जी स्टेटमेंट रिकॉर्ड कई। हुनखां पोइ असांजो ॿियो कंट्रीब्यूशन इहो हो त जेकॾहिं 164 जी स्टेटमेंट थी बि आहे त जेके अक्यूज़ड आहिनि उहे फिलफोर उन्हनि खे जेको आहे सो डिस्चार्ज नथो करे सघिजे केस मां। इन करे डिस्चार्ज नथो करे सघिजे छो जो असां वटि हिकिड़ा त पुलिस पेपर आहिनि कोन। ॿियो जेको मुशीरनामो आयो आहे उहो ख़ुदि एॾो मैनेज्ड आयो आहे, उन मुशीरनामे में लिखियो पियो आहे त जेको आहे सो असां वॉलंटरी पंहिंजे तौर ते कोर्ट में पेश था थियूं। पंहिंजे कोर्ट ते पेश था थियो त पोइ सॼी राति तव्हां किथे हो ऐं उहा नफ़री किथे हुई ऐं हेॾियूं सारियूं ॻाल्हियूं जेके बि थियूं उन्हनि जे बारे में छा आहे त असां सम्झूं था त उहा कस्टडी त ज़ाहिर आहे पुलिस खणी आई ऐं एतिरी पुलिस उहा बि तमामु अलाए केतिरियूं गाॾियूं हुन में शामिल हुयूं, हिकिड़ी शइ यादि थी वई। ऐं उन हवाले सां असां चऊं था असांखे टाइम घुरिजे ऐं तौसीफ़ जो बि इहो चवणो, रमेश जो बि इहो चवणो, असांजो बि चवणु इहो हो त उन में असांखे टाइम घुरिजे। टाइम जेसीं ताईं असांखे न मिलंदो त हाउ वी विल बी एबल टू सेटिस्फाई द ऑनरेबल कोर्ट विद द जजमेंट्स एंड डिसाइडेड केसिस जेको केस लॉ मौजूदु आहे, हिकिड़ी शइ आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त कस्टडी जे हवाले सां ॿ जेके आहिनि उहे त प्रीमेच्योर आहिनि। प्रीमेच्योर जेको आहे कस्टडी में ॿ सूरत हाल आहिनि। हिकिड़ो रिलीजन कंहिं मज़हब में जेका कन्वर्जन थिए थी त उन में सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट जूं जजमेंटूं आहिनि त का बि कन्वर्जन जेका आहे उहा प्रीमेच्योर को बि माण्हू हूंदो जेको मेच्योर न हूंदो, 18 सालनि ताईं न हूंदो, उन जी वली जी कंसर्न खां सवाइ उहा नथी थी सघे, यानी माउ पीउ जी इजाज़त उन में हुजणु ज़रूरी आहे। ऐं माउ पीउ जी इजाज़त न आहे त उहो उनखे इंग्लिश में चइबो आहे लेकिंग द कैपेसिटी एज फॉर टेकिंग द डिसीजन, त उहो डिसीजन नथो खणी सघे उसी ताईं जेसीं ताईं लेकिंग जी आहे। ॿी सूरत हाल इहा आहे त भला जेकॾहिं हिननि जे मुताबिक़ भला ॿ छोकिरियूं जेकॾहिं सपोज़ करियो एट द एंड दैट शुड बी कंसीडर के भई ऐं जेको चवनि था त हीउ जेको आहे सो ॿ छोकिरियूं मुसलमान थी वियूं ऐं थियो तॾहिं बि उन्हनि ते मुसलमानी कानून जेकॾहिं लागू कयो वञे हुननि जी स्टेटमेंट मुताबिक़, तॾहिं बि उहे मुहरम ऐं नामुहरम वारे हुन कॉन्सेप्ट जे करे उहे हुननि सां कीअं थियूं रही सघनि, जेके स्ट्रेंजर आहिनि उहे बि नथियूं रही सघनि हुन सां गॾु। उन्हनि जी कस्टडी फिलफोर जेका हवाले थियणु घुरिजे उहा तक़रीबन माइटनि जे हवाले थियणु घुरिजे। असांजो इहो मौक़िफ़ आहे, मैटर सब जुडिस आहे ऐं फ़ैसिलो अञा अचिणो आहे, पर आउं सम्झां थो जे थिन लाइन में या जेकॾहिं थुल्हे लेखे ॻाल्हियूं कजनि त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त अहिड़नि केसनि में 164 जी स्टेटमेंट तुर्त वठणु ऐं सम्झां थो उन खे थोरो स्पेस ॾिजे जीअं फ्री कंसेंट अचे, हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा आहे त को बि माण्हू जेको मेच्योर माण्हू कोन्हे, वधीक तालीम सां घुरा ॿुधाईंदा, जेके जूरिस्ट आहिनि उहे ॿुधाईंदा, पर जेको असां जजमेंट्स वग़ैरह पढ़ियूं आहिनि विदाउट द कंसेंट ऑफ द पेरेंट्स, जेको मेच्योर न आहे उहो दैट कैन नॉट बी कन्वर्टेड इन टू एनी अदर रिलीजन।
त उहे जेसीं ताईं मेच्योरिटी अटेन करे। बाक़ी जेके मेच्योर आहिनि उहे बि जेकॾहिं इस्लाम जे उन मज़हब में अची विया आहिनि त इस्लाम क़बूल कयो आहे त पोइ इस्लामिक लॉ मुताबिक़ त बि उहे नामहरम या स्ट्रेंजर सां गॾु नथी रही सघनि एज़ पर दी कॉन्सेप्ट ऑफ द लॉ। असां सॼो केस आर्ग्यू कयो आहे मूं ऐं इनशा ताला असां भले जी होप रखूं था। असां चऊं था त इन संद में असांजी संद में जेके बि हिंदू कम्यूनिटी सां तालुक़ु रखंदड़ असांजा भाउर मौजूदु आहिनि उन्हनि खे हिकिड़ो अहसासु माना ॾियारणु ज़रूरी आहे त यू आर सेफ एंड सिक्योर्ड विद अस। असां तव्हांजा वकील आहियूं, तव्हांजे पारां बीहंदासीं, तव्हांजे पारां ॻाल्हाईंदासीं। जेको कानून असांखे कानूननि असां सम्झूं था जेके शयूं बहितर आहिनि या जेके एज़ पर लॉ आहिनि। बाक़ी मज़हब जेके आहिनि उहे आर्टिकल 20 बि चवे थो उहो माण्हू जो पंहिंजो हिकिड़ो आहे पंहिंजो ज़ाती आहे त उहो मज़हबनि ते कीअं अमल करे थो, छा करे थो। ऐं असां सम्झूं था त उहो हर माण्हू उन ते उनखे पाण खे जवाबु ॾियणो आहे। ऐं अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे सभिनी दोस्तनि खे। इनशा ताला मूं चओ तव्हां दोस्तनि खे वाज़े कयां। महिरबानी।